बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। हिकिड़ो माण्हू नबी साईं जिन वटि आयो ऐं अर्ज़ु करणु लॻो, साईं मुंहिंजे रिज़्क़ में इज़ाफ़ो नथो थिए, मां छा कयां? त साईं हुनखे चयो त जेको बि रिज़्क़ अथई उहो विरिहाइणु सिख। जॾहिं तव्हां विरिहाईंदा आहियो शयूं त तव्हां ॾे वधणु शुरू थी वेंदियूं आहिनि। विरिहाइण मां मुराद जेका बि शइ तव्हां वटि आहे उहा विरिहायो। तोड़े तव्हां वटि आसानी आहे उहा विरिहायो, तव्हां वटि मुस्कुराहट आहे उहा विरिहायो, तव्हां वटि ख़ुशी आहे उहा विरिहायो, कंहिं वटि ग़म आहे उन सां शेयर कयो, उन जूं ॻाल्हियूं ॿुधो। जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ आहे उन जी तकलीफ़ घटि कयो। जेतिरो तव्हां विरिहाईंदा आहियो ओतिरो तव्हां वधीक पाइदार बि थींदा आहियो, वधीक ख़ुशि बि रहंदा आहियो ऐं वधीक अरसे ताईं तव्हां हिन दुनिया में रहंदा बि आहियो। उन सां ज़िंदगी में बरकत बि पवंदी आहे ऐं प्लस में जेका तारीख़ में माण्हू आहे उहो पंहिंजो नाओ निशान हमेशह छॾे वेंदो आहे। हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह ईमानदार हो, नेक सीरत, सुठो इंसानु हुयो। त हिकिड़े ॾींहुं ॿिए मुल्क जे बादशाह हुन ते कब्ज़ो कयो, हुन जे मुल्क ते। त उन चयसि त हाणे तोसां कहिड़ो वर्ताव कयो वञे? त बादशाह बसि चयसि त मूंखे ज़मीन जो हिकिड़ो टुकड़ो ॾियो नंढिड़ो, तव्हां हुकूमत संभालियो ऐं आउं ओॾे वञा थो ऐं उते मां ज़मीन आबाद कंदुसि। बादशाह उहो नंढिड़ो टुकड़ो जेको आहे सो आबाद करणु शुरू कयो। जॾहिं बादशाह मरण ते पहुतो त पंहिंजे पुट खे चयईं त हिन टुकड़े ज़मीन जो जेको आहे उन में जेको बि फ़सुलु थिए उहो ग़रीबनि ऐं यतीमनि खे खाराए। बादशाह जो उहो पुटु बादशाह जी ॻाल्हि ते अमल कयो ऐं उहो हलंदो हलंदो उहो ज़मीन जो टुकड़ो केतिरे अरसे ताईं जेका उपत ॾींदो, जेका आमदनी ॾींदो, उहा आम माण्हुनि ताईं उहा पहुचंदी हुई ऐं उनजो सवाबु उन ते पहुचंदो हुयो। त विरिहाइणु लाज़िम हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं कंहिंजो अहसासु कयो था, कंहिंजे लाइ तव्हांखे क्यास आहे, तव्हांखे कंहिंजे लाइ सोच आहे, त तव्हां लाज़मी तौरु विरिहाईंदा आहियो। अक्सर करे जेके माण्हू हथु पंहिंजो बंदि करे छॾींदा आहिनि ऐं उहो कंहिंखे बि कुझु बि न आहिनि ॾींदा त उहे हमेशह तंगीअ जो शिकार रहंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं कंहिंजे लाइ आसानियूं न ॾींदव तव्हां परेशान रहंदव। जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ मुश्किलात पैदा कंदव त को तव्हांजे लाइ मुश्किलात पैदा कंदो। जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ मुसीबत आणींदव त को न को तव्हांजे लाइ मुसीबत आणींदो। जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ परेशानीअ जो सबबु बणिबो त को न को तव्हांजे लाइ परेशानीअ जो सबबु ज़रूरु बणिबो आहे। इहो हिकिड़ो फितरी अमल आहे ऐं नेचर जे तरफ़ां इहो तव्हां असांजे लाइ लाज़मी तौर ते आहे, एक्शन जो रिएक्शन। तंहिंजे करे कोशिशि कयो ज़िंदगीअ में जेको कुझु बि आहे उहो विरिहाइणु सिखो, आसानियूं ॾियणु सिखो। तव्हां ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा वाक़िया ॿुधा हूंदा या ॾिठा हूंदा। कल्ह मां अशफ़ाक़ अमन जो किताबु पियो पढ़ां त उन में लिखियलु हो त अशफ़ाक़ अमन पियो चए त मां रोज़ानो जुमे जी निमाज़ पढ़णु वेंदो हुउसि त ॾिसंदो हुउमि त हिकिड़े गाॾे वारे वटि माण्हुनि जी रश हूंदी हुई ॾाढी। उते नौजवान बीठा हूंदा हुआ। चई हिकिड़े जुमे ते मां गुज़री वियुसि, वरी वापसि आयुसि, ॿिए ते टे ते मुंहिंजो तजसुस वधी वियो ऐं मां उन माण्हूअ खे वञी चयो त मूंखे कुझु अंब त ॾे। त उन माण्हूअ मूंखां बग़ैर पुछण जे हिकिड़ो अंबु कटणु शुरू कयो। त मूं हुनखे चयो पैसा केतिरा? चई जेके वणनि तव्हांखे उहे खाओ। अंबु बग़ैर पैसनि वठण जे हुन कटे मूंखे ॾिनो त हुन अंबु खाधो। त हुन खां अशफ़ाक़ अमन त चए त मां पुछियोमांसि त तव्हां इहो कीअं भला कुलनी खे ईअं था ॾियो पिया, उन मां तव्हांखे नुक़सानु नथो पए? त उन बुज़ुर्ग शख़्स चयो मां नौजवानीअ खां वठी ईअं ई मार्केट मां सामान वठी ईंदो आहियां ऐं हिते रखंदो आहियां ऐं जेके नौजवान ईंदा आहिनि या जेके माण्हू जेके सरहंदीअ वारा हूंदा आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ीअ ते खाई या खणी वेंदा आहिनि ऐं शाम जो जेॾी महिल हिसाबु कंदो आहियां त मुंहिंजी रक़म अञा बि ॿीणी ऐं टीणी हूंदी आहे। हुन इहो बि ॿुधायसि त मुंहिंजी औलाद आहे जंहिंमें हिकिड़ो जॉब थो करे पियो, हिकिड़े ट्रैक्टर अथसि पंहिंजो, उहो ट्रैक्टर हलाईंदो आहे, हिकिड़ो ज़मीन थो संभाले पियो। यानी जेको विरिहाइण वारो अमल हूंदो आहे उहो बहितरीनु हूंदो आहे। या तव्हां ईदीअ जो मिसाल ॿुधो हूंदो त ईदी नंढो हुयो त हुनजी माउ हुनखे जेको बि सिका या पैसा ॾींदी उहे डबल ॾींदी, चवंदी अधु तूं खणिजांइ, अधु कंहिं ग़रीब खे विराए ॾिजांइ। त ॾिसो ईदीअ केॾो तारीख़ ते पंहिंजो नाम छॾियो आहे, निशान छॾियो आहे, हिकिड़ो ब्रेंड ठही वियो आहे। या ब्रेंड त मूंखे यादि आयो जुनेद जमशेद जो तव्हां नालो ॿुधो हूंदो। जॾहिं हुन ॻाइणु छॾे ॾिनो हुयो त हुन शुरूआति में ई चयो त हुनखे को कारोबार करिणो आहे या बिज़नेस करिणो आहे, हुनजा पैसा एसि ताईं खपी आहे जो हू चए पियो त हिकिड़े ॾींहुं हुनजी वाइफ हुन खां पैसा घुरिया त हुनजे खीसे में सिर्फ़ु 100 रुपयनि जो पियो थियो। हुन शुरूआति कई धंधे जी ऐं हुन 10% हमेशह अलाह साईं जे तरफ़ जे लाइ कढी छॾिया प्रॉफिट मां। जेको बि हुनजो नफ़ो थींदो 10% हू विरिहाईंदो
ऐं ग़रीबनि खे ॾींदो, ऐं पोइ उहा परसेंटेज हुन वधाए छॾी हुई। त हाणे ॾिसो मुल्क में या ओवरऑल उहा शइ फैली पई आहे। त जेसिताईं तव्हां विराइणु नथा सिखो तेसिताईं तव्हां कामयाबु नथा थियो। तंहिंजे करे कोशिशि कयो, आसानियूं ॾियणु शुरू कयो। असांजो निज़ाम अहिड़ो ठहियलु आहे हिकिड़ो शख़्सी हवाले सां, त हिकिड़ो माण्हू जेको पाण खां ॾाढे सां मिलंदो आहे त ॿाहूं ॿधी बीठो हूंदो आहे अदब ऐं एहतराम सां, ऐं जंहिं हीणे सां मिलंदो आहे हुन सां ज़्यादती कंदो आहे। इहो छा आहे त हमेशह माण्हूअ खे गुस्सो कंहिं ॾाढे ते न ईंदो आहे, पर हीणे ते ईंदो आहे। हीणे ते ई माण्हू गुस्सो कढंदो आहे पियो। भले तव्हां सां केर बि विड़ी अचे, पर अची तव्हां वापसि उन हीणे माण्हू सां ई विढ़ंदव, उन सां ई तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, उन खे ई चवंदा आहियो। छो जो तव्हांखे ख़बर आहे त हू तव्हांखे का बि वणंदी न ॾींदो, तव्हांखे का बि जवाबु न ॾींदो। इहे ख़राबु शयूं, नेगेटिव शयूं विराइण खां बहितरु आहे त माण्हू सुठियूं शयूं विराए, त जीअं ज़िंदगी बहितर नमूने सां गुज़री सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता करे।